चांद मुहर्रम का नजर आ गया, बस गई करबो बला, बस गई करबो बला, गजब हो गया। खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मुहर्रम हराम जो चंड नज़र ईंदे ई बुखारी इमाम बारगाह, पंजतनी इमाम बारगाह, शहज़ादा अली अकबर इमाम बारगाह, असगरिया इमाम बारगाह समेत खिपरो जे समूरनि इमाम बारगाहनि खे सिंगारे अलम पाक संवार कया विया आहिनि। इन मौक़े ते खिपरो जे मोमिननि जो चवणु हो त करबला जे शहीदनि जी यादि में मजलिसूं थींदियूं आहिनि, जंहिं में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन जे जानिसार साथियुनि जे ॾिनल लाज़वाल कुर्बाननि खे यादि कयो वेंदो आहे। मुहर्रम हराम जी अॼु चंड जी राति आहे, सुभाणे पहिरीं मुहर्रम आहे ऐं अलम पाक सवार थी विया आहिनि ऐं असांजे खिपरे शहर जा अलम पाक सभु सवार थी विया आहिनि ऐं हिन खां अॻिते बि मालिक पंहिंजो ख़ैरु कंदो। मौला जो अशरो आहे ऐं मौला कुल मोमिन मुसलमाननि खे पंहिंजी हिफ़ाज़त में रखे ऐं जेके मौला जूं ड्यूटियूं ॾियनि पिया, मौला जा आज़ादार आहिनि, आज़ादारनि खे मौला पंहिंजी हिफ़ाज़त में रखे। मौला हुसैन जे बाबा घराने वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, उन जी यादुनि में हीउ अशरो मल्हायो वञे थो। जुलूस बरामद थींदा हर शहर मां ऐं ज़ुलजनाऊं निकिरंदियूं ऐं मोमिननि खे तव्हांखे ख़बर आहे उहो कारो वेस आहे। नाराए हैदरी। मुहर्रम जो चंड जी नज़र अची वियो आहे, तव्हां ॾिसी सघो था त अलम पाक बि सवार थी वियो आहे। त असांजे जेके मौला जा ॾींहं आहिनि उहे असीं मल्हाईंदा आहियूं ऐं अॼु पहिरियों मुहर्रम आहे त मजलिसूं वग़ैरह बि थींदियूं हुयूं। 7, 8, 9 ते हिते मजलिसूं वग़ैरह थींदियूं आहिनि हर जॻहनि ते ऐं हिते जेके शाम ग़रीबा आहे आशूर जा ॾींहं आहिनि असांजा, उहे थींदा ऐं उहे मल्हाईंदा रहंदा। अयाम अज़ा जो आगाज़ थी चुको आहे। अॼु जो ॾींहुं जेका अयाम अज़ा आहिनि उन्हनि जो पहिरियों ॾींहुं आहे ऐं उन हवाले सां असां हिन इमाम बारगाह ते मौजूदु आहियूं। अली मुर्तज़ा बुखारी इमाम बारगाह आहे, लिहाज़ा पूरे पाकिस्तान या पूरी दुनिया में गम ऐं सोग जी फ़िज़ा छायल आहे। हर लिहाज़ सां गम हुसैन में हर मोमिन, हर मुहिब अहल बैत मशगूल आहे। परवरदिगार खां इहा ई दुआ आहे त परवरदिगार जिते जिते मोमिनीन गम हुसैन में मशगूल आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त फ़रमाए ऐं तमामु मोमिनीन खे अहसन ऐं भलारे तरीक़े सां मोहम्मद वाले मोहम्मद जे प्रोग्राम के करने की तौफीक अता फरमाए। तो मुहर्रम हराम का चाँद नज़र आ चुका है और मुल्क भर की तरह खिपरों में भी अल्हम्दुलिल्लाह अलम पाक सवार हो चुके हैं और आज से इंशाल्लाह मजालिस और मातमदारी आज़ादारी का सिलसिला जारी रहेगा। अल्लाह पाक से दुआ है कि पाकिस्तान में और मुल्क भर में और दुनिया में जहाँ जहाँ आज़ादारी इमाम हुसैन हो रही है और दुआ है अल्लाह पाक से कि हर जगह अमन अमान हो और खैर खैरियत से अशरे मुहर्रम गुजर जाए। अॼु मुहर्रम जो चंड नज़र अची वियो आहे। असां आलम सवार सॼा आहिनि मौला जे ख़ातिर कुर्बानी जे इहो ॾींहुं असां मल्हाईंदा आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।